ब्रेकिंग न्यूज़ आहे। संजोरे वेझो चोरी जणायल ढोरनि जा पेरा खणी पहुतल झोल पुलिस टीम खे ॻोठाणनि यरगमाल बणाए वरितो आहे। पीपी सेनेटर सहर कामरान जे साहुरनि जे ॻोठ चौधरी नसीम मां ढोर चोरी थिया। पुलिस ॻोठाणा पेरा खणी ॻोठ दिलशेर लगारी पहुता। संजोरो पुलिस चोरी थियल ढोर हथ करे वरिता, जंहिं दौरान हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो वियो। संजोरो पुलिस अञा मौजूद हुई त झोल पुलिस बि चोरी थियल मेहन जा पेरा खणी पहुची वई। घरनि में दाख़िल थियण ते ॻोठाणनि तरफ़ां मज़ामत कई वई। ॻोठाणनि पुलिस एहलकारनि खे घर में बंदि करे छॾियो, जहिड़े दौरान ॿ एहलकार ज़ख़्मी बि थी पिया। एहलकारनि जे ज़ख़्मी थियण वारे इतलाह ते वधीक नफ़री पहुची वई। सियासी अॻवाननि जी मदाख़लत ते एहलकारनि खे आज़ादु करायो वियो। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे। संजोरे वेझो चोरी जणायल ढोरनि जा पेरा खणी पहुतल झोल पुलिस टीम खे ॻोठाणनि यरगमाल बणाए वरितो। पीपल्स पार्टी सेनेटर सहर कामरान जे साहुरनि जे ॻोठ चौधरी नसीम मां ढोर चोरी थिया। पुलिस ऐं ॻोठाणा पेरा खणी ॻोठ दिलशेर लगारी पहुता। संजोरो पुलिस चोरी थियल ढोर हथ करे वरिता, जंहिं दौरान हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो वियो।